Welcome to Synth Soft Studio. This is Sahil Jandio. So अॼु असां सिखंदासीं एरेज़ जे बारे में त एरे आहिनि छा ऐं असां एरे खे कीअं यूज़ करे सघूं था पंहिंजे C++ प्रोग्राम में। त लेट्स सी असां ॾिसूं था एरे में असां कहिड़ियूं शयूं यूज़ करे सघूं था ऐं उनखे असां कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु करे सघूं था। सभ खां पहिरीं असां थ्योरी पढ़ंदासीं, उन खां पोइ असां उनजो प्रैक्टिकल जी तरफ़ हलंदासीं। लेट्स सी असां हलूं था एरे खे सम्झूं। त सभ खां पहिरियां जॾहिं असां एरे खे कीअं सम्झूं, फॉर सपोज जेकॾहिं असांखे 100 स्टूडेंट आहिनि ऐं 100 स्टूडेंट जी असांजा नाला ऐं डिफरेंट उनजी इंफॉर्मेशन असांखे रखणी आहे त असां कहिड़े तरीक़े सां प्रोग्रामिंग में उनखे असां रखी सघूं था। त उनजे लाइ असांखे छा खपंदो, एरे खे इस्तेमालु करिणो पवंदो। एरे जी मदद सां असां क्लास खे डिफाइन कंदासीं ऐं एरे खे असां मल्टीपल ऑब्जेक्ट्स जे थ्रू असां उनखे डिफाइन कंदासीं। अगरि असांखे 100 डिफरेंट नाला स्टूडेंट जा एड करणा आहिनि त एड करण जे लाइ असांखे एरे जी मदद वठणी पवंदी। त उन खां पोइ असां जीअं एरे खे यूज़ कंदासीं त असां डिफरेंट शयुनि खे असां कॉल कराईंदासीं, मतिलबु त जेके असांजा नाला हूंदा उहे, पर सेम टाइप ऑफ, जीअं असां सेम टेबल हूंदी आहे उन टेबल में सभु शयूं असां डिफाइन था करणु चाहियूं त उन जे लाइ असांखे एरे जी नीड पवंदी आहे। फॉर सपोज ॾिसो असां ओवरव्यू था कयूं, अगरि असां एरे खे डिफाइन था कयूं, कलेक्शन डिफरेंट वैल्यूज़ खे असां कॉल था करायूं, असां सेम टाइप ऑफ डेटा खे यूज़ था करणु चाहियूं त असां एरे खे सिलेक्ट कंदासीं। जॾहिं असां एरे खे यूज़ कराईंदासीं त असां वैल्यू खे सब स्क्रिप्ट ॾियण लाइ, जीअं असां पावर ॾींदा आहियूं, सुपर स्क्रिप्ट हूंदा आहे हिकु सब स्क्रिप्ट मतिलबु कंहिं बि वैल्यू खे तव्हां जीअं पावर ॾींदा आहियो उन जे लाइ असां यूज़ कराईंदा आहियूं एरे खे। साॻे तरीक़े सां असां एरे खे यूज़ कराईंदासीं डिफरेंट शयूं ॾेई करे। ऐं उन खां पोइ जॾहिं असां प्रोग्रामिंग में यूज़ कंदासीं त असां उन्हनि खे या त प्रीएम्प्टिव टाइप हूंदा ऑब्जेक्ट्स असां यूज़ कराए सघूं था, मतिलबु प्रीएम्प्टिव टाइप्स जेके डेटा टाइप्स हूंदा आहिनि उहे असां एक्सप्लेन कंदासीं विद द हेल्प ऑफ प्रैक्टिकल टास्क। ऐं जॾहिं असां ऑब्जेक्ट खे यूज़ कराईंदा मेथड या पैरामीटर्स खे त असांखे वैल्यू रिटर्न कराईंदो डिफरेंट वे सां, या असां यूज़ जीअं असां इनहेरिटेंस असां यूज़ कराईंदा आहियूं न त असां सेम डेटा खे ॿीहर कॉल करायूं त असां हिन एरे में उहा शइ असां नथा करे सघूं। असां जेका शइ ॾिनीसीं असां उनखे ई कॉल कराईंदासीं। ऐं जॾहिं असां एरे में ज़्यादातर असां यूज़ कराईंदा आहियूं फॉर लूप खे। जॾहिं असां एरे इस्तेमालु कंदासीं डेफिनेटली वी विल यूज़ दी फॉर लूप। जेके असां लूप्स असां सिखिया आहिनि, अगरि तव्हांखे उनजे बारे में ॼाण न आहे त डेफिनेटली तव्हां प्रीवियस असांजा वीडियोज़ ॾिसी सघो था ऐं तव्हां एरे खे क्लियर करे सघो, फॉर लूप खे क्लियर करे सघो था। उन खां पोइ असां एरे कीअं था क्रिएट करे सघूं, सभ खां पहिरियां असां बेस टाइप जेको हूंदो असांजो एरे नेम रखंदासीं ऐं इज़िकल कराईंदासीं उन एरे जो नालो ऐं उन खां पोइ उन टाइप रखंदासीं। टाइप मीन्स तव्हां करेक्टर था डिफाइन कयो, इंटीजर था डिफाइन कयो, या तव्हां उनखे को बि फ्लोट था डिफाइन कयो। जीअं फॉर सपोज हिते ॾिसो असां 80 एलिमेंट्स था ॾियणु चाहियूं त सभ खां पहिरियां असां करेक्टर ॾिनोसीं सैम्पल, यानी कि एरिया डिफाइन कयोसीं ऐं तव्हां न्यू करेक्टर 80 असां उनखे 80 ॾेई छॾियोसीं। अगरि असां चवंदा डबल खे इस्तेमालु करणु चाहियूं डेटा टाइप खे त पोइ असां 100 एलिमेंट्स एरे खे 100 ॾेई करे रीडिंग ऐं इज़िकल न्यू डबल ऐं 100 ॾेई छॾींदासीं त असांजा जेके नेम्स हूंदा 100 टाइम्स असांखे वापसि असांखे आउटपुट ॾियाराईंदो। अगरि असां 70 एलिमेंट्स था ॾियणु चाहियूं, जॾहिं बि ब्रैकेट्स हिन वॾी डिंगिन में को बि वैल्यू हुजे इट मीन्स उहो असांजो ईअं चई सघूं था उहो एरे जो एलिमेंट्स आहे। उन खां पोइ एरे जा 3 टाइप्स असां यूज़ कराए सघूं था। जीअं असां 3 वेज़ आहिनि जेके उन्हनि जे थ्रू असां इस्तेमालु करे सघूं था एरे खे। सभ खां पहिरियां असां डिक्लेयर कंदा आहियूं एरे खे, हीअ असांजो डिक्लेयर करण जो वे आहे। त इंटीजर असां ब्रैकेट्स ॾेई करे ऐं असां प्रेशर इस्तेमालु, फॉर सपोज प्रेशर हुनजो असां नालो ॾेई छॾियो आहे त जीअं हुनजो असां एरे डिफाइन था कयूं ऐं असां एरे खे डिफाइन करे इंटीजर जे थ्रू असां एरे ॾेई छॾियो आहे ऐं टाइप्स इंटीजर हुजे ऐं इंटीजर वैल्यू असांखे डिफरेंट वे सां न ॾेई सघंदो, छो त जॾहिं असां एरे खे डिफाइन कराईंदासीं त डेफिनेटली इन तरीक़े सां तव्हां उनखे डिफाइन कराए छॾींदा आहियो। उन खां पोइ जॾहिं असां एरे क्रिएट कराईंदासीं, जीअं मिसाल आहे प्रेशर इज़िकल टू न्यू इंटीजर 100, मतिलबु जेको असां मथे डिफाइन करायासीं त उहो असांजो वैल्यू इंटीजर जे थ्रू तव्हां डिफाइन करे सघो था प्रेशर वेरिएबल जी मदद सां। उन खां पोइ असां रिफर्स करे सघूं था जेके बि असां एलिमेंट्स ॾियूं था असां, या असां इंडेक्स वेरिएबल ॾेई सघूं था। त असां ॾिसो हिते प्रेशर इंडेक्स 3 ॾेई छॾियो ऐं कीबोर्ड डॉट नेक्स्ट इंटीजर असां ॾेई छॾियो आहे। हीअ असां इन तरीक़े सां ॾेई सघूं था, जीअं असांजो हीउ ॾिसो हिन तरीक़े सां असां उनखे डिज़ाइन करे सघूं था। उन खां पोइ
ॾिसो असां एरे जी टर्मिनोलॉजी खे सम्झण लाइ असां छा कंदा आहियूं, बी रहियो असां छा कराईंदासीं n+2 ॾेई छॾियोसीं ऐं उन खां पोइ असां छा कयो आहे सबस्क्रिप्ट ॾेई था छॾियूं जीअं असां इंटीजर डिफाइन कयो आहे हिते। टेम्परेचर उनजो छा आहे n+2 आहे यानी कि 2+ जे असां उनजे वैल्यू डिफाइन कराए छॾियो आहे। त जेको एरे नेम हूंदो त ही एरे नेम आहे ऐं ही उनजा एलिमेंट्स असां डिफाइन कराए छॾिया आहिनि। मतिलबु इन तरीक़े सां असां वैल्यूज़ खे डिफाइन करे सघूं था एरे खे। एरे जी लेंथ असां केतिरी ॾेई सघूं था, एरे लेंथ असांजी ही आहे, मतिलबु 20 उनजी एरे लेंथ आहे, उनजे थ्रू तव्हां उनखे डिफाइन करे सघो था। जॾहिं बि तव्हां एरे खे यूज़ कराईंदो त तव्हांजो डायरेक्टली एरे लेंथ जी मदद सां तव्हां हिन तरीक़े सां डिफाइन करे सघो था। मतिलबु त 20 उनजी लेंथ आहे। एलिमेंट्स हिन खे असां एलिमेंट बि चवंदा आहियूं ऐं उनजी असां लेंथ केतिरी बि तव्हां ॾियणु चाहियो तव्हां उते जेतिरी हिते डिफाइन कराईंदो तव्हांजी ओतिरी उनजी एलिमेंट्स जेको आउटपुट हूंदो ओतिरो ई हूंदो। उनखां पोइ सबस्क्रिप्ट, जॾहिं असां सबस्क्रिप्ट यूज़ कराईंदा आहियूं मतिलबु त कंहिं बि शइ जे मथां पावर था ॾियो त उहो पावर तव्हांजो डायरेक्टली उनजे थ्रू तव्हांजो अची ईंदो। मतिलबु कंहिं बि वैल्यू जे मथां तव्हां पावर ॾींदा आहियो त उनजी लेंथ डबल थी वेंदी आहे एज़ कम्पेयर टू उनजी पहिरें खां। यानी कि एरे जेको यूज़ कराईंदा 0 नंबर्स खां, यानी कि 0 खां तव्हां स्टार्ट कराए सघो था। सबस्क्रिप्ट जेको तव्हां ॾींदोसि 1 खां ॾेई सघोसि था, -1 n ऐं -1 ॾेई सघोसि था, या तव्हां लेंथ मां 1 माइनस कराए सघो था एरे जी सबस्क्रिप्ट रेंज जी मदद सां, मतिलबु जेको तव्हां पावर ॾींदा आहियो उन जी मदद सां। उनखां पोइ सबस्क्रिप्ट असां रेंज एरर जेकॾहिं ॾिसण था चाहियूं त असांजो यूज़ कराईंदा आहियूं जो बाउंड एक्सेप्शन, जंहिंजे थ्रू तव्हां उनखे रन कराए उनजी जेका असां एरर्स आहिनि उन्हनि खे असां कवर करे छॾियूं। जीअं ॾिसो असांजी प्रोग्रामिंग सी लैंग्वेज में ही असांजो एरर काउंट रन टाइम एरर जेकॾहिं अची थी वञनि त तव्हां उन्हनि खे कीअं यूज़ कराईंदो, तव्हां एक्सेप्शन हैंडलिंग जी मदद सां तव्हां उनखे यूज़ कराए सघो था विद द हेल्प ऑफ एक्सेप्शन हैंडलिंग जी मदद सां। जीअं असां जेके असांजी थ्रो ऐं कैच असां यूज़ कराईंदा आहियूं उन्हनि खे कैचअप करण जे लाइ, मतिलबु कि एरर्स थियूं अचनि तव्हां एरर्स खे कीअं तव्हां कवर था करणु चाहियो प्रोग्राम में, त उनखे एरर खे जेके असां कवर करण जे लाइ असां इस्तेमालु कराईंदा आहियूं एक्सेप्शन हैंडलिंग। एरे लेंथ तव्हां डिफरेंट वे सां तव्हां उन्हनि खे ॾेई सघो था। जीअं ॾिसो मां अॻ में बि तव्हांखे चयो त एरे में असां जीअं ॾिसो 10 एलिमेंट ॾिनल आहे हिते, त असांजो एलिमेंट जेको आहे 10 इंटीजर मतिलबु 10 टाइम्स असांजो कंपाइल करे जेको बि असांजी इहे एलिमेंट्स आहे त असां जॾहिं रन कराईंदासीं त असांजे हिन साइज़ जी मदद सां असांखे 10 एतिरी असांखे रिप्लाई ॾेई छॾींदो। मतिलबु असां रन टाइम असां उनखे वैल्यू नथा ॾेई सघूं ऐं असांजो डायरेक्टली तव्हां उनखे ॾेई सघो था इन जी मदद सां। ॾिसो जॾहिं बि असां एरे इस्तेमालु कंदा आहियूं त यूज़ कंदा आहियूं सिंगुलर जे हिसाब सां, मतिलबु कंहिं बि वैल्यू खे तव्हां डिफाइन था करणु चाहियो त एरे असांजो यूज़ कराईंदो आहे विद द हेल्प ऑफ प्लूरल नाले सां। मतिलबु जॾहिं बि तव्हां एरे खे डिफाइन कंदो तव्हां हिकु ई नालो ॾींदोसि ऐं उन हिक ई नाले सां तव्हां उनखे जेको आउटपुट ॾियाराईंदो विद द हेल्प ऑफ जेकी हीअं ॾिसो हिते असां ॾेई छॾियो आहे स्कोर 3 ऐं स्कोर 3 हिते ॾेई छॾियो आहे। मतिलबु तव्हां हिन खे ऑलरेडी ॿुधाए छॾियो आहे त असांजी जेको वैल्यू आहे हीअ आहे, इन जे अंदरि ई असांखे वैल्यू आउटपुट अचे। इट मीन्स असां इन जे थ्रू जेको असांजो एलिमेंट आहे 3 जेको आहे इहो एलिमेंट आहे स्कोर वॾी ब्रैकेट्स असांजी ॾिनियूं आहिनि, इन में असांजो छा थींदो जेके वैल्यू हूंदो उहो असांजो इन एलिमेंट्स ई एतिरो ई अची वेंदो जेतिरो असां हिते ॾेई छॾियो आहे। उनखां पोइ असां इनिशलाइज़ करणु था चाहियूं यानी कि डिक्लेरेशन ऐं इनिशलाइज़ था करणु चाहियूं वैल्यू खे, त हिन तरीक़े सां असां कराए सघूं था। जीअं ॾिसो डबल आहे हीअ ॾेई छॾियो रीडिंग ऐं असां वैल्यू असां हीअ ॾेई छॾियो आहे, मतिलबु जेको असां वैल्यू ॾेई छॾियो आहे उहो असांजो हिते ऐं पैरामीटर्स में असां हिते जेको मैथड ठाहे छॾियोसीं मैथड में तव्हांजो ॾिसो रीडिंग ऐं डॉट लेंथ असां उनखे कॉल कराइण लाइ असांखे जेको वैल्यू हूंदो उहो असांखे डायरेक्ट मथां वारो जेको बि ऐं ब्रैकेट्स में ॾेई छॾियो आहे असां हीअ असां इनिशलाइज़ ऐं डिक्लेरेशन हिन खे चयो वञिबो आहे। हीअ जेकी सॼी लाइन आहे हिन खे असां इनिशलाइज़ ऐं डिक्लेरेशन चयो वञिबो आहे। उनखां पोइ इनिशलाइज़ एलिमेंट्स लूप जी मदद सां कीअं कंदासीं त डेफिनेटली असांखे सभ खां पहिरियां लूप खे डिफाइन करणो पवंदो। लूप खां पोइ असां एरे एलिमेंट्स ॾिसंदासीं। जीअं ॾिसो इंटीजर आहे ॾिनो आहे, असां लूप खे काउंटर कराईंदासीं एरे इंडेक्स जी मदद सां। जीअं फॉर सपोज़ असां जेको इंटीजर आहे इंटीजर में असां a = न्यू इंटीजर 10 करे छॾियो आहे। 10 खां पोइ असां छा कयो आहे ॾिसो हाणे असां कंडीशन अप्लाई कराईंदासीं फॉर लूप जी मदद सां। फॉर लूप छा कंदो i = 0 ॾेई छॾियोसीं i लेस देन a डॉट लेंथ हुजे, मतिलबु a जी जेका लेंथ 10 आहे उनखां घटि हुजे त i++ करे ॾेखारे ऐं असांखे जेको आउटपुट ॾेखारे उहो असांखे हिन जे ॾेखारे ऐं 0 असांजो हिन जो वैल्यू डायरेक्टली अचे। मतिलबु जॾहिं बि असां यूज़ कराईंदासीं एरे खे विद द हेल्प ऑफ फॉर लूप जी मदद सां त हिन तरीक़े सां असां इस्तेमालु कराईंदासीं। मतिलबु असां जेको वैल्यू आहे उनखां घटि हुजे त असांजी लेंथ उन जी ॿुधाए त तव्हांजी केतिरी लेंथ आहे ऐं असांखे डायरेक्टली उहो असांजो प्रोग्राम आउटपुट ॾेखारे। ॾिसो 0 खां लेंथ -1 करे ऐं काउंट करे लेंथ हुनजी = 10 असांखे जेका लेंथ आहे उहा असांखे काउंट करे ॿुधाईंदो फॉर लूप जी मदद सां।
ऐं असां डिफ़ॉल्ट असां इनिशलाइज़ न करे छॾींदा आहियूं एरे खे ऐं असां डायरेक्टली उनखे ईअं असां नथा यूज़ कराए सघूं त सभ खां पहिरियां असांखे डिक्लेरेशन कराइणो पवंदो ऐं असांखे उनजी मदद सां असां यूज़ कराईंदा इनिशलाइज़ कराए छॾींदासीं ऐं डिक्लेरेशन कराईंदासीं फॉर लूप जी मदद सां। ठीकु आहे। एरे क्लासिस ऐं मेथड्स छा थींदा आहिनि? एरे क्लासिस असांजा डिक्लेयर कराइणा पवंदा आहिनि एरे जेको क्लास मेथड हूंदो आहे उनजे अंदरि ई असां एलिमेंट जी मदद सां जॾहिं बि असां जेको सेल्स रिपोर्ट प्रोग्राम ठाहिणो हुजे या सेल्स एसोसिएट क्लास ठाहिणो हुजे, जीअं ॾिसो हिते असां प्रोग्राम ॾिनो आहे जावा जो। फॉर सपोज़ जावा जे प्रोग्राम में असां छा करायो आहे, ॾिसो क्रिएट एरे असांखे किथे कयो आहे, ॾिसो डायरेक्टली हीअ असांजो एरे हिते ठहियलु आहे, हीअ डायरेक्टली एरे, हीअ जॾहिं बि ब्रैकेट्स ॾिसो इट मीन्स तव्हांजो एरे जनरेट थियल आहे, उहो तव्हांजो प्रोग्राम में एरे आहे, तॾहिं उनजी मदद सां तव्हांजो अची ईंदो। ऐं जॾहिं बि असां इहो एरे हिते ॾिसो हुनजो ईअं चई सघूं था हीअ असांजो डायरेक्टली विद दी हेल्प ऑफ जेको असांजो एरे आहे उहो हिन जी मदद सां तव्हांजो डिफाइन थियल आहे। ऐं असां हिते डायरेक्टली कंडीशन अप्लाई कई आहे फॉर लूप जी मदद सां, जीअं असां ॾिसो आहे जेको इंटीजर आहे आहे असां इज़िकल 0 ऐं लेस हुजे एसोसिएट त प्लस प्लस करे, मतिलबु हुनजो वैल्यू तव्हां ते डिपेंड आहे, तव्हां केतिरो था वैल्यू ॾेई छॾियो। साॻे तरीक़े सां असां न्यू सेल्समैन जॾहिं बि असां ॾींदासीं, जॾहिं आउटपुट अची वञे त आई खे प्लस करे 1 जॾहिं असां यूज़ कराईंदा ऐं असांजो रीड कराए असांखे आउटपुट ॾेखारे, जेका बि शइ आउटपुट ॾींदी त उहो असांखे हिते डायरेक्टली ॿुधाए छॾींदो विद दी हेल्प ऑफ फॉर लूप जी मदद सां। होप तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो। थैंक यू फॉर वॉचिंग। असांजे पेज खे फॉलो कयो जेको असांजो फेसबुक ते आहे, ऐं असांजे यूट्यूब चैनल खे लाइक कमेंट्स ऐं शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां। थैंक यू फॉर वॉचिंग।